अस्सलाम वालेकुम नाज़रीन, गुड मॉर्निंग सभिनी धरती वासियुनि खे। गुड मॉर्निंग विद धरती में मां आहियां तव्हांजी मेज़बान संध्या सुमरो। कीअं आहियो तव्हां? उमेद अथमि बिल्कुलु चाक चङा भला हूंदव, ठीकु ठाक हूंदव ऐं इहो तव्हांजो ई कमाल आहे। ॿ टे ॾींहं अॻे जेके आहिनि से मां किथे कंहिं मूंखे यादि नथो अचे ॿ ॾींहं अॻे मां किथे वई हुअसि त हुते जेको आहे सो ॻाल्हि पई थिए त इंसानु कमाल ताईं कीअं पुॼंदो आहे। मतिलबु के मंज़िलूं तइ कंदा असां कंहिं रस्ते ते हलंदा ऐं जॾहिं असां हर ॾुख ऐं ग़म ते जेको आहे सो उनखे सहण जी सहप असां में अची वेंदी आहे ऐं असां जेको आहे सो उहे सभु मंज़िलूं तइ कंदा वेंदा आहियूं त इंसानु कमाल ॾांहुं वेंदो आहे। इहा ॻाल्हि पई थिए त पर बेसिकली कमाल छा आहे? कमाल इहो आहे त तव्हां ऐं असां अॼोके दौर में हाणोके दौर में जेकी एतिरा मसइला आहिनि पोइ बि अचूं था, वेहूं था, खिलूं था, ॻाल्हायूं था। मां सम्झां थी इन खां वॾो को कमाल कोन्हे। जहिड़नि हालतुनि में जेकी सिचुएशन्स आहिनि, तव्हां यूनिवर्सिटी रोड खे ॾिसी वठो, रोज़ु यूनिवर्सिटी रोड जो तस्करो इन करे थींदो आहे त असां रोज़ु हुनजो जेको आहे सो ज़िक्र कंदा रहंदासीं, छाकाणि तमामु वॾी हिकु त वॾे पैमाने ते तव्हांखे ख़बर पई त कुझु अर्सो अॻे हुन ते जेका करप्शन थी आहे उहो केस बि साम्हूं आयो आहे ऐं ॿियो उन करप्शन जो जेको नतीजो जेका आवाम भोॻे रही आहे, जेको हुन रस्ते तां रोज़ु जेकी माण्हू सफ़र कंदा आहिनि ऐं कॾहिं बि किथे टाइम ते पहुची न आहिनि सघंदा, छाकाणि ओचितो ई ओचितो हुते एतिरो घणो मैस क्रिएट थी वेंदो आहे ऐं हिन में ॾोहो हलो उहो सॼो त आहे रोड जेको पटियो पियो आहे, जेको हाल 5-6 सालनि सां पंज शहरियनि सां आहे उहो त पंहिंजी जॻह ते आहे। पर असां पाण बि हिकिड़े ज़िम्मेवार शहरी जो जेको फ़र्ज़ु आहे पूरो न आहियूं कंदा। असां ॾिसंदा आहियूं त किथे डबल लेन में जेकॾहिं ट्रैफ़िक हली रही आहे, अचण वारा बि हुतां अची रहिया आहिनि, वञण वारा बि हुतां अची रहिया आहिनि, त असां डबल साइड ते अची वेंदा आहियूं। माना वञण वारनि खे तकड़ हूंदी आहे त उहो ॿिनि लेन में हलणु शुरू थी वेंदा आहिनि, जंहिंजे करे एतिरो त हुते ट्रैफ़िक जो हाल बुरो थी वेंदो आहे। ॿ टे ॾींहं अॻे मुंहिंजो वञणु थियो त मां तक़रीबन पूरो कलाकु हुन रस्ते ते फाथल रही आहियां। त इहा हिकु ॻाल्हि थी वई। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो अॼु जेको आहे 6 जुलाई आहे, पर इहो जेको ॾींहुं 2 ॾींहं जेकी गुज़रिया आहिनि, 4 जुलाई ऐं उनखां पोइ 5 जुलाई, त 4 जुलाई ते पाकिस्तानी तारीख़ जो हिकिड़ो वॾो कारो ॾींहुं हुयो, जंहिं ॾींहुं भुटे साहब खे जेका आहे सा फाही ॾिनी वई हुई ऐं इलाही वक़्त खां पोइ वरी इहा ॻाल्हि साबित बि थी, जिन उन फ़ैसिलो ॾिनो हुयो जस्टिस नसीम हसन शाह साहब बि अची ऑन एयर टीवी ते ॿुधायो हुयो त इहो हिकिड़ी ग़लति जजमेंट हुई, हिकिड़ो ग़लति फ़ैसिलो ॾिनो वियो हुयो। पर तव्हां इहो ॾिसो न, ग़लति फ़ैसिला वारा असां भोॻींदा कीअं आहियूं। भुट्टो साहब जंहिं ताक़त ऐं जंहिं क़ुवत सां उथियो हुयो, जेको नारो हुन ॾिनो हुयो आवाम जो, अॼु पाण इन ते ई ॻाल्हाईंदासीं, जेको आवाम जी ॻाल्हि उन्हनि कई हुई, रोटी कपिड़ा और मकान जी उन्हनि ॻाल्हि कई हुई ऐं उहो ग्राउंड ते लही वियो आहे, आम माण्हुनि जी ॻाल्हि पिया कनि। जेका सियासत ऐं जेका सिमत जेका धारा उन ॾिनी हुई, उहा सभु सिलसिलो हुते रुकिजी वियो। उनखां पोइ हिकिड़ो वॾो कारो दौरु गुज़रियो मार्शल लॉ जो, जेको तव्हां सभिनीनि ॾिठो ऐं उनखां पोइ जमहूरियत आई आहे। मां मञा थी जमहूरियत आहे, पर जमहूरियत पंहिंजे हुन रंग ढंग सां न आई आहे। ख़ैर बहरहाल इन ते पाण नथा ॻाल्हायूं सियासी इशू ते, पर अॼु असांजो टॉपिक जेको आहे सो इहो ई, जेकी मसइला पाण खे आहिनि ऐं जेकी महांगाई तमामु घणी वधी वई आहे। ताज़ो ई तव्हां बजट ॾिठो आहे, हुन बजट में आम माण्हू जे लाइ को रिलीफ नज़र कोन आयो आहे। मतिलबु जेको माण्हू ग़रीब आहे, मिडिल क्लास त सम्झो ख़तमु थी वई आहे, मिडिल क्लास रही कोन्हे, या त अपर क्लास आहे या पोइ लोअर मिडिल क्लास आहे ऐं हुन जा ज़ाहिरा नतीजा असांखे भोगणा था पवनि। ऐं असां जहिड़ा खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेकी माना ग़रीब खां, मां चवंदी आहियां ग़रीब वधीक थींदा था वञनि ऐं जेको आहे सो ॾींहुं ब ॾींहुं अटो ई तव्हां ॾिसी वठो, अटे जो मिसाल खणी अचूं था त को दौरु हूंदो हुयो त गवर्नमेंट पंहिंजे हथ में इहो सॼो सिस्टम रखंदी हुई। गवर्नमेंट ई जेको आहे सो रेट ॿुधाईंदी हुई ऐं उन जा ई जेकी सभु हूंदा हुया सिस्टम उन में रहंदा हुया। पर हाणे उन्हनि ओपन मार्केट में विकिरो करे छॾींदा आहिनि, पोइ जेकी माण्हू वठनि था ऐं उहो वरी अघु जंहिं तरीक़े सां वधाइनि था। तव्हां अॼोकी अख़बार में बि मूं पढ़ियो आहे त 20 किलो अटे ते जेकी अघु वधी विया आहिनि तमामु घणा, आई थिंक 2900 रुपया फ़ी जेका आहे सा 20 किलो अटो 2900 रुपया विकिरो थी रहियो आहे। त इहो आम माण्हू जे मथां हिकिड़ी मानी त आहे, जेको सस्ती हिकिड़ो ग़रीब माण्हू पचाए खाईंदो आहे, भले खणी उहो भाॼी न चाढ़े सघे, भले खणी उहो सब्ज़ी न वठी सघे, त उहो वीचारो, अहिड़ा खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि
मुल्क में रहनि था, जेकी बसर कटे ऐं हुन सां सादी ऐं रुखी मानी बि खाईंदा आहिनि। अहिड़ा बि माण्हू आहिनि, माण्हू अहिड़ो बि पंहिंजो जेको आहे सो ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि त किन किन घरनि में त उन्हनि वटि जेकॾहिं भाॼी चाढ़ण जा पैसा न हूंदा आहिनि त वो सादी मानी पचाए पंहिंजे ॿारनि खे हलकड़ो घी या का शइ मखे जेकॾहिं घर में पई आहे त ॿारनि खे उहो खाराए छॾींदा आहिनि त वरी उन्हनि जे जेका बुख आहे उहा त उनखे त ख़तमु कजे। त हालतूं इहे लॻी पियूं आहिनि ऐं किथे किथे तव्हां ॾिसो एॾा वॾा वॾा बजट आहिनि जेकी तव्हां गवर्नमेंट जी जेकी महफ़िलूं ॾिसंदा आहियो, जेकी पार्टीज़ थींदियूं आहिनि, जेकी इजलास थींदा आहिनि, हुते जॾहिं तव्हां मेज़ूं ॾिसंदा आहियो त हुन ते छा छा ताम न सजियल हूंदा आहिनि। त इहो ॾींहुं त असांखे ॾिसण जे लाइ जेकी माण्हुनि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, सालनि जा साल ॾिनियूं आहिनि जमहूरियत जे लाइ, जिन इलाही अहिड़ा माण्हू आहिनि जिन जेलूं काटियूं आहिनि, उन्हनि इन्हनि ॾींहंनि जे लाइ त न ॾिनियूं हुयूं। उहो हिकिड़ो सुठो ख़ुशहाल पाकिस्तान ॾिसणु पिया चाहिनि। पर अफ़सोस इहा आहे त जीअं ॾींहुं ब ॾींहुं असां वधीक अॻिते वधिया आहियूं, 70 साल गुज़री चुका आहिनि, पर पाण ओतिरे सुहिणे नमूने परफॉर्म न करे सघंदा आहियूं। चवंदा सदाईं आहिनि असांखे सुठी शिकिल ॾेखारी वेंदी आहे ऐं पॉज़िटिविटी बि नोट करणु घुरिजे, पर नेगेटिविटी जेका थी रही आहे जंहिं पासे असां माना जेका गुरबत आहे, पंहिंजो जेको आम माण्हू ग़रीब माण्हू जेको लोड़े रहिया आहे, उन ॻाल्हि खे बि एड्रेस करणु तमामु घणो ज़रूरी आहे। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में आई, मां चयुमि अॼु हिन ते ज़रूरु पाण ॻाल्हाईंदासीं। असां जॾहिं नंढा हुआसीं तॾहिं बि असांजा माउ पीउ चवंदा हुया तमामु घणी महांगाई आहे, असांजो दौरु सुठो हुयो, हाणोको दौरु सुठो न आहे। असां बि हाणे इहो ई चवंदा आहियूं त पुराणो दौरु सुठो हुयो, पर पुराणनि माण्हुनि खे जेकॾहिं ॾिसिजे त पुराणे दौर में बि उहो चई रहिया हुया त हाणे महांगाई आहे, उन खां गुज़िरियल दौरु सुठो हुयो। त आख़िर इहो मसइलो छा आहे, इन जे पोयां जेका साइंस छा आहे, उन ते बि पाण ॻाल्हाईंदासीं। महिमान जेके आयल आहिनि सभिनी खां अॻु में हुननि जो तारुफ़ करायूं था। असां सां गॾु लेखक आहिनि, शाइर आहिनि, कॉलम लिखंदा आहिनि ऐं हिकिड़ो आम माण्हू जो दर्द दिलि में रखंदा आहिनि। जेको शाइर हूंदो आहे न, हुनजे दिलि में उहे इलाही सारा दर्द हूंदा आहिनि, हुनमें हिकिड़ो दर्द जेको सभिनी खां वधीक शाइर खे हिट कंदो आहे, उहो समाज जी जेकी हालतूं आहिनि उहे वधीक कंदियूं आहिनि। अमजद दुरानी सां पाण सां गॾु उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। भलीकार कयूं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? सफ़र तव्हांजो सुठो गुज़रियो? कराची में हर माण्हू खां पुछण खे तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे, छाकाणि तमामु घणी ॾुखियायूं फेस करे को माण्हू किथे खां किथे पुॼंदा आहिनि। ऐं ॿियो असां सां गॾु तर्जुमान आहिनि ताजिर बिरादरी जा आल पाकिस्तान अंजुमन ताजिरान जा जेके आहिनि से सदर तर्जुमान आहिनि मोहम्मद इस्माइल लाल पुरिया साहब। अस्सलाम वालेकुम सर, वेलकम करते हैं आपको अपने शो में। कैसे हैं आप? ठीक ठाक। ये आपका जो नाम है, पहले तो मैं इसकी डिटेल जानना चाहूँगी। लालपुरिया मेरे लिए मतलब यूनिक चीज़ थी, तो ये क्या है? आपका कोई इलाका है आप जहाँ से बिलोंग करते हैं? ये इंडिया का एक वो है एरिया, क्योंकि मेरा मेमन कम्युनिटी से ताल्लुक है। अच्छा। हिजरत करके जो आए थे तो इसीलिए वो सर नेम कम्युनिटी के अंदर में साथ चलता है। अच्छा। और सर नेम है ये लालपुरिया। लोग बहुत सारे ये समझते हैं कि शायद फैसलाबाद का पुराना नाम लालपुर में ऐसे जी, तो वो अक्सर लोग जो है वो इसको ये लेते हैं, लेकिन है वो लालपुरिया। लालपुरिया, जी हाँ, इंडिया से में है वो शहर। अच्छा। तो वहाँ से इसका पड़ गया। अच्छा, आप मेमन कम्युनिटी से बिलोंग करते हैं? अच्छा, आप फिर सिंधी तो बोल लेते होंगे, आपसे सिंधी में बात की जाए? सिंधी समझ लेते हैं, लेकिन बोलने में मैंने अभी इनसे यही बात हो रही थी कि समझ तो लेते हैं लेकिन बोलने में थोड़ा तलफ़्फ़ुज़ के अंदर में वो मामला आता है, तो अच्छा नहीं लगता कि कोई गलत अल्फाज निकल जाए, क्योंकि किसी की ज़बान जो है। हाँ, वो तो तव्हां सही चई रहिया, मैं आपसे अब सिंधी में बात करूंगी, वो तो तव्हां सही चई रहिया आहियो। पर ॻाल्हि इहा आहे त जेको आहे सो तव्हांजी ॿोली जेका मेमण ॿोली आहे ऐं सिंधी ॿोली काफ़ी मिलंदी आहे पाण में, त पर जेकॾहिं तव्हां सिंधी ॻाल्हाइण जो माना थोरो घणो तव्हां में मेमनी टच ईंदो, पर तव्हां मूं अक्सर माण्हुनि खे ॾिठो आहे, असां दुकान ते बि वेंदा आहियूं न बाज़ार में, का शइ वठी ईंदा हूंदा, जेकॾहिं उहे मेमण हूंदा आहिनि त असां सिंधी ॻाल्हाइणु शुरू थी वेंदा आहिनि। असांखे ॿुधंदा न, असां पाण में फैमिली वारा सिंधी ॻाल्हाए रहंदा आहियूं त उहो असां सां पोइ सिंधी शुरू थी वेंदा आहिनि ऐं काफ़ी सुठी सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। इन करे तव्हांखे बि कोशिशि करणु घुरिजे। नहीं, देखिए ना, मैं आप सिंधी आप मुझसे सवाल करती है तो मैं जवाब आपको दे दूंगा, क्योंकि सारे समझ तो अब फिर अब तो मेरे ख्याल पता नहीं, शायद है नहीं है। पहले हमारी कंपलसरी थी भुट्टो साहब के टाइम में, तो स्कूल में पढ़ाई भी जाती थी, लेकिन अब पता नहीं है। अभी पढ़ाई जाती है, लेकिन वो चीज नहीं आती होगी। मैं जो अभी भी सिलेबस में है, क्योंकि ये हम कभी होने नहीं देंगे कि तालीम में। देखिए तालीम तो आप कोई भी चीज ले लें, तालीम का तो सत्यानाश कर दिया गया है कि आप चाहे इस्लामियात भी उठा लें, उर्दू उठा लें, इंग्लिश उठा लें, सबका जो है वो एक हशर नशर कर दिया गया है। अच्छा, ये बात देखें, आपने भी बात की तालीम का, वाकई में ये हकीकत है कि तालीम देखें, कुछ चीज़ें हम लोगों
आवाम की भी जिम्मेदारी होती है ना, मैं तो मानती हूँ कि ये है, लेकिन हम लोग जैसे आप मेमन कम्युनिटी से ना, मुझे आपका नहीं पता, वैसे मोस्टली हम लोग अपने बच्चों को अब अपनी जो बोली है उसकी अहमियत समझा ही नहीं पा रहे और सिखा ही नहीं पा रहे मैं कि आपकी बात पे बिल्कुल इत्तेफाक करूंगा कि ये अब हमारी मेमनी गांव में भी जो है वो अब तकरीबन बच्चे जितने भी हैं उर्दू बोल रहे वो हैं। उर्दू बोल रहे हैं, मेमनी उनको आती नहीं है। मैंने सही। लेकिन अल्लाह का शुक्र है कि अपनी तीनों बेटियां मेरी हैं, तो एक आपका चैनल टीवी चैनल आता था, उस पर मेमनी ही प्रोग्राम आते थे, जी जी आते थे, हाँ। तो मैं उनको लाजमी बिठा के उन्होंने वहाँ से मेमनी सिखाई थी। तो अगर इसी तरह सिलसिला, जैसे कि आप, मुझे बड़ा अच्छा लगा कि आप सिंधी के प्रोग्राम में और आप कह रही हैं कि मैं सिंधी में ही बात करूंगी, हाँ क्योंकि ये हमें बहुत ज़रूरी है अपनी मादरी ज़बान को जो है ना अपने घरों में हाँ। और अपने थोड़ा थोड़ा तो बात करें ताकि हमारी बच्चों को पता चले कि हमारी ज़बान क्या है। सही ॻाल्हि आहे। हाणे तव्हां ईअं ॿुधायो त जेको अटे जी हींअर मूं ॻाल्हि कई त अटो वधी वियो आहे, माना 20 किलो वारी बोरी जेका 20 किलो अटो, बोरी न 20 किलो बोरी न हूंदी आहे, 20 किलो अटो 2900 रुपया खपजी रहियो आहे। पर तव्हां तर्जुमान आहियो जेकी विकिरो कंदड़ आहिनि उन्हनि जा, आम आवाम जी प्रॉब्लम खे केरु एड्रेस कंदो? देखिए मसला सारा आता है कि घूम के आता है दुकानदार, लेकिन दुकानदार का इसमें कसूर नहीं है, एक्चुअल कसूर आता है मेल का, और सबसे ज़्यादा कसूर आता है प्राइस कंट्रोल वालों का। अच्छा, प्राइस कंट्रोल में अगर हम जाएं तो वहाँ दुकानदारों के नुमाइंदे नहीं होते, मिल वालों के नहीं होते, सिर्फ वो जो NGOs बनी हुई हैं सारिफ की, उसमें भी 2-3 NGO ऐसी हैं जो सारिफ के लिए तो कोई काम नहीं कर रही, अपने लिए बहुत सारा काम कर रही हैं। आपको नज़र टीवी पे भी आएंगी, रेडियो में भी नज़र आएंगी। अच्छा। लेकिन सारिफ का मुझे आज तक अगर वो बता दें कि कोई काम किया है उन्होंने सारिफ के लिए, कहीं पे भी कोई प्राइस के ऊपर बात की है, सिर्फ इजलासों में वो जाते हैं। अगर इसको कंट्रोल करना है तो गवर्नमेंट अपने लेवल पे बहुत अच्छा कर सकती है कि पहले SDMs होते थे, उनकी कमेटियाँ होती थी, अब ACM हो गए, तो वो अपने कमरों से बाहर नहीं निकलते। चंद एक जो है वो बाहर निकल रहे हैं, तो वो भी ताजिरों के साथ इतना वो कर रहे हैं कि वो मुतनाज़ बन चुके हैं बहुत सारे। सही। गवर्नमेंट अगर चाहे तो बहुत कुछ कर सकती है कि पहले देखें, हम बचपन से पढ़ते हुए भी और सुनते हुए आ रहे हैं कि पाकिस्तान ज़रीब मुल्क है, तो आटा वगैरह जितनी भी सब चीज़ें थी पाकिस्तान के अंदर से होती थी। अब पाकिस्तान में जो है वो दालें बाहर से मंगाई जा रही हैं, सही। फिर ज़ख़ीरा अंदोज़ी हो रही है, गवर्नमेंट का कंट्रोल ख़त्म हो गया, गवर्नमेंट के जितने भी गोदाम्स थे वो अब है ही नहीं। अच्छा, फिर एक टाइम ये आता था कि जी 6 महीने साल बाद ऑडिट होता था कि चूहे खा गए गंदम, वो प्राइवेट बिक जाती थी। सही। पाकिस्तान से बाहर जा रही है बहुत सारी गंदम जो है, वो रेट इसीलिए ख़राब हो जाते हैं कि मतलब कोई कंट्रोल नहीं है गवर्नमेंट का उस पर। गवर्नमेंट अगर कंट्रोल करे, कमेटियाँ सही बनाए, सही काम करे, तो ऑटोमेटिकली आवाम को रिलीफ मिलेगा इन चीज़ों का। अच्छा, आपका कहना ये है कि जो ताजरान है वो ज़ख़ीरा अंदोज़ी नहीं करते? नहीं करते, मैंने इसमें बरी ज़ुम्मन नहीं हूँ। देखिए हर जगह हर चीज़ मौजूद है, लेकिन बड़ी अच्छी बात है कि हमारे रऊफ़ इब्राहिम साहब हैं जो जोड़िया बाज़ार के सदर हैं, वो इस चीज़ पे बहुत ज़्यादा, और अपने जितने भी उनके इस तरह के अगर काम करते हैं उनके वो चालान करवाते हैं, छापे लगवाते हैं। मतलब हमारे बहुत सारे ताजिर नुमाइंदे हैं जो इसमें हैं, लेकिन असल काम गवर्नमेंट का है। देखिए अगर हम डायरेक्टली अगर किसी को कहें ना, तो वो हमारे लिए भी अपने आपस के अंदर दोस्तियाँ ख़राब हो जाती हैं, रिश्तेदारियाँ ख़राब होती हैं। अगर गवर्नमेंट इस पर अमल करे ना, तो ताजिर तंजीमें हर लिहाज से उनके साथ ताउन करने के लिए तैयार होती हैं और करती भी हैं। ऐसा नहीं है कि ताजिर तंजीमें इन चीज़ों पे कंट्रोल नहीं करती। अच्छा, चलें अच्छी बात है। हम अमजद साहब की तरफ आते हैं जेकी ॻाल्हि इहे पिया कनि त NGOs जेके आहिनि से विच ते कम परफॉर्म एॾो नथियूं कनि, बसि रुॻो वावेला कंदियूं आहिनि, ऐं जेको आहे सो पंहिंजो जेको कमु जेको उन्हनि खे तव्हां जाई बि हक़ में आहियो, NGO सफ़ा परफॉर्म नथियूं कनि पाण वटि, इहे सुठो कमु करे रहियूं आहिनि। न हाणे मतिलबु सभु NGOs त कोन था चई सघूं, खोड़ सुठियूं NGOs बि आहिनि जेके कमु करे रहियूं आहिनि। तव्हां ईदी खे ॾिसो, हिकिड़ो बेमिसाल क़िस्म जो माण्हू आहे, उहो NGOs आहे, ऐं खोड़ सारी ॿियूं NGOs बि आहिनि। न पर जेकी स्पेशली हिन माना अवाम सारिफ जे लाइ जेको आपने ये बोला ना, कंज्यूमर राइट्स की जो कंज्यूमर राइट्स NGOs हैं असां चवंदा उन्हनि तरफ़ त खोड़ सारी उन्हनि में वरी जेके हिडन, मां पहिरियों दफ़ो अॻु में बि चई चुको आहियां त हिडन हिननि जा के मक़ासिद हूंदा आहिनि। कंहिं बि मुल्क में NGOs काई बि वञे थी त उहा ॿियनि मुल्कनि खे तरक़ी वठाइण लाइ कोन थी वञे। उन्हनि NGOs जा हिकिड़ा अहिड़ा लिकियल मनसूबा हूंदा आहिनि या हिकिड़ा प्लान हूंदा आहिनि जेके गवर्नमेंट खे बि शायदि 10-20 सालनि खां पोइ नज़र ईंदा आहिनि, ऐं पोइ इन्हनि NGOs ते रातो राति बंदिशूं विझी छॾियूं आहिनि, ऐं उन NGOs खे रातो राति मुल्क छॾे वञण जूं धमकियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, वरना जेको आहे सो नुक़सानु थींदो। पर मूंखे ताजुब आहे त जॾहिं 12-12 साल एॾो सारो असांजो अदारा आहिनि ऐं हर क़िस्म जी उन्हनि खे सहूलियत आहे अदारनि खे,
ऐं उन जे बावजूद बि 12-14 साल उन NGOs खे ग़लति प्रोपेगेंडा ॿाहिरि मुल्कनि में करण जी इजाज़त मिली थी वञे त अंदाज़ो लायो त पोइ बाक़ी बचो छा असां वटि। सही इन जे लाइ NGOs खे उन जी बायलॉस खे उन जी हिडन शयुनि खे अकाउंटनि खे सभिनी खे गवर्नमेंट स्ट्रिक्टली चेक करे। उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो NGOs काई बि असांजे कंहिं मुल्क खे नुक़सानु न ॾेई सघंदी। अदरवाइज़ तव्हां हिन वक़्तु ॾिसो त 2010 खां पोइ तव्हां ॾिसंदव 2026 ताईं जेकॾहिं तव्हां 2010 ताईं ईंदव या 2000 ताईं ईंदव त तव्हांखे मैक्सिमम कोई चंद यानी कि 100 जी तादाद में NGOs तव्हांखे पाकिस्तान में मिलंदियूं, बल्कि 100 बि न उन खां बि घटि। पर तव्हां हाणे ॾिसंदव त हज़ारनि जी तादाद में तव्हांखे NGOs मिलंदियूं, सही काई चेक एंड बैलेंस न आहे। सो इन जे लाइ मां त इहा ई डिमांड कंदो आहियां हर दफ़े त बाबा NGOs जे हवाले अदारा न कयो ऐं पंहिंजे ॾेही माण्हुनि जे हवाले अदारा कयो। कमेटियूं ठाहियो, जीअं साईं जन चई त हिकिड़ियूं कमेटियूं ठहियल हुजणु गवर्नमेंट जे तरफ़ां, अॻु में बि हुयूं। ईअं अंग्रेज़नि जे दौर खे ॾिसो तव्हां, हुननि जूं पंहिंजूं हिकिड़े मख़सूस माण्हुनि जो कमेटी ठहियल हूंदी, उहा एॾी त स्ट्रिक्ट हूंदी हुई जो हिकिड़ो जेकॾहिं सिपाही ॻोठ में वञे त पूरे ॻोठ खे ॿधींदो हुयो त कंहिंखे ज़रूरत न थींदी हुई सिपाही खे हथु लाहे सघे। सही त हाणे छा मसइलो आहे जो असां काई बि कमेटी ठाहियूं था, उहा कमेटी यानी कि फेल ई वञे थी। सही कॾहिं बि पंहिंजे मनसूबनि में या जेका हुनजे मथां ज़िम्मेदारी ॾींदी वञे उन में पूरे तरीक़े सां उहो नथी लहे। उहो मेन शइ आहे करप्शन। हाणे करप्शन ते कंट्रोल केरु कंदो? गवर्नमेंट कंदी। चेक एंड बैलेंस केरु कंदो? गवर्नमेंट कंदी। गवर्नमेंट उहे अदारा मां त सम्झां थो शायदि कोन था कमु कनि जेके हुननि खे करणु खपनि। तव्हां ॾिसो जेकॾहिं 430 रुपया 20 रुपया जेकॾहिं पेट्रोल हुयो त सभिनी जेको आहे सो शयुनि ते अघु वधाए छॾिया। बाबा सम्झ में अचे पई, ट्रेवल जे रस्ते सभु शयूं अचनि थियूं, ठीकु आहे, 2-2 4-4 रुपया पर माइल ते जेको आहे ख़र्च थी था वञनि ऐं रेट वधी था वञनि। पर जीअं ई 300 रुपया आयो आहे पेट्रोल, 112-13 रुपया लथो आहे हेठि, त कंहिं बि माण्हूअ खे एतिरो यानी कि आवाम जी ॻाल्हि थो कयां मां, अदारा त असांजा सुता पिया आहिनि, पर अवाम खे बि इख़लाक़ी ज़रूरत न आहे त बाबा हाणे असां जेको ट्रेवल ते शयूं वधायूंसीं त उहे पोइ मोटी अचूं। ख़ुदि ब ख़ुदि दुनिया जे सभई तरक़ी याफ़्ता मुल्कनि में ईअं ई थींदो आहे। अदारा न बि चवनि, जीअं पेट्रोल जी क़ीमत घटि बि आहे ख़ुदि ब ख़ुदि किराया घटि करे छॾंदा आहिनि, ख़ुदि ब ख़ुदि शयुनि जे अघु घटि करे छॾंदा आहिनि। इन खां पोइ ॾिसो न, जीअं जेकॾहिं महांगाई जी ॻाल्हि था कयो त महांगाईअ जे लाइ गवर्नमेंट सहूलियतूं कहिड़ियूं थी ॾिए। तव्हां बिजली ॾिसो, कारखाना बिजली ते हलनि था, गैस ते हलनि था, त गैस जा रेट ॾिसो ऐं बिजली जा गैस अघु ॾिसो, त उहो कारखाने वारे खे को सहूलियत कोन्हे। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू 50,000 ऐं 40,000 रुपया हिकिड़े मज़दूर खे पघार ॾिए थो, अहिड़ा सभई हुन अॻियां मज़दूर कमु था कनि, एॾा लाइट जा बिल अचनि, त हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे त शयुनि खे अघु वधाए ऐं उहे पंहिंजो नाणो कमाए सघे थो। अदरवाइज़ न त फैक्ट्री त बंदि करणी पवंदी। सहूलियतूं जेसि ताईं तव्हां न ॾींदी गवर्नमेंट माण्हुनि खे, तव्हांखे यादि आहे त 2010-11 जो दौर या थी सघे थो थोरो, मां आगा वकार जो नालो तव्हां ॿुधो हूंदो, जंहिं चयो त मां पाणीअ ते जेको आहे सो गाॾी हलायां थो ऐं हुन हलाए ॾेखारी, सभिनी जेको आहे जनरलनि खे बि ॾेखारियईं, असांजे वज़ीर आला खे ॾेखारियईं, वज़ीर आज़म खे ॾेखारियईं, सभिनी खे ॾेखारियो, हुन हलाए ॾेखारियो। उन खां पोइ हिन चयो त मूं जेको आहे सो पाकिस्तान फ्री लाइट इलेक्ट्रिक जेको आहे फ्री करे छॾियो, मां मूंखे थोरो इजाज़त ॾिनी वञे। उन जे बदिले में ॾिसो दुनिया में नवां साइंटिस्ट, नवां इंजीनियर पैदा थींदा आहिनि, नयूं शयूं क्रिएट कंदा आहिनि। हुनखे 2010-11 जे दौर में जीअं अनाउंस कयो हुई, उन ई अनाउंसमेंट जे फौरन बाद ई कुझु महीननि खां पोइ न छोड़ो हुनखे अरेस्ट कयो वियो, हुनखे नौकिरीअ मां कढियो वियो ऐं 4-5 साल हुन वीचारे जेल में गुज़ारियो। ऐं उन खां पोइ जॾहिं ॿाहिरि आयो त हुन वरी पंहिंजे लाइ केस विढ़ियो कोर्ट में, वरी नौकिरी पंहिंजी बहाल कयईं। ऐं अॼु करप्शन जे हवाले सां जीअं तव्हां ॻाल्हि था कयो, उन ई आगा वकार कुझु ॾींहं अॻु में इंटरव्यू ॾिनो हुयो त IG साहब हिकिड़ो SSP जेको आहे करोड़नि रुपयनि जी जेको आहे बजट खाई थो वञे ऐं करोड़नि रुपयनि जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं पघारूं खाई थो वञे ऐं पघारूं असांखे ॾियनि कोन था पूरियूं, कटौती कनि था। उन्हनि जे ख़िलाफ़ु चवंदा तव्हां त धाड़ेल कचे जे धाड़ेलनि 10 ॿारनि जे लाइ जेको आहे सो वेठा ॻाल्हियूं था कयो, हीअ जेके शहर जा वॾा वॾा धाड़ेल वेठा आहिनि, त उन्हनि सां तव्हां जेको आहे छो नथा उन्हनि जे मथां कंट्रोल कयो? उनखे हाणे जेको आहे सो नौकिरी मां कढी छॾियो अथऊं। माना करप्शन जे लाइ ॾिसो त एतिरा दरवाज़ा खुलियल आहिनि जंहिंजी का हद ई न आहे। पर जेकॾहिं कोई कोशिशि करे हिकिड़ो माण्हू बंदि करण थो करे त उनखे ई ॿारे थो वञे, उनखे जेको आहे नौकिरी मों कढियो थो वञे। हाणे उहो वीचारो दाऊं थो वेठो करे मूंखे नौकिरी मों कढियो। हाणे ॻाल्हि इहा चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे उहो गुज़ारिशूं थो करे वेठो, तव्हां कहिड़ी शइ आहे जेका बग़ैर करप्शन जे मूंखे करे ॾेखारियो। तव्हां माशाल्लाह एंकर आहियो, मां बि हिकिड़ो राइटर आहियां, साईं बि हिकिड़ो सुठी पोस्ट ते पाकिस्तान लेवल जी ताजत बिरादरान जा नुमाइंदा आहिनि। कहिड़ी बि ऑफिस में साईं वञनि, कहिड़ी बि ट्रेज़री ऑफिस वञनि,
सिंध सेक्रेटरीट वञनि कहिड़ी बि ऑफिस में बग़ैर रिश्वत जे मूंखे कमु कराए ॾेखारियो, नामुमकिन आहे। इहा शइ सरदार अली शाह साहिब जन सिंध सेक्रेटरीट जे हलंदड़ हिकिड़ी NGO इन्हनि खटी इलेक्शन उन्हनि में आया हुआ साईं जन महिमान थी करे, उन तकीर कई त बाबा सेक्रेटरीट में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू अचनि था पिया, परे खां सफ़र करे अचनि था पिया, त तव्हां बेशक उन खां मिठाई वठो पर कमु हुननि जो कयो। जॾहिं मिनिस्टर चए मिठाई वठो, मिठाई जो मतिलबु रिश्वत आहे, सही पोइ बाक़ी बचो छा असां वटि। भाई लेकिन हलो ठीकु आहे, इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयो था। मुंहिंजे लाइ त मिठाई जो मतिलबु मिठाई ई आहे। त जेको आहे सो पाण ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ वरी मोटी था अचूं। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं। कीअं आहियो तव्हां? ठीकु ठाक आहियो? ब्रेक ते वञूं त वरी ॿीहर मोटूं त वरी बि पुछणु घुरिजे, छाकाणि हिते इन मुल्क में थोरी देरि में कुझु बि थी सघे थो। हलो ठीकु आहे, पाण जेको आहे सो हलूं था ॿीहर जेको आहे सो लालपुरा साहब, लालपुरिया साहब ॾे। अच्छा, अभी बात हो रही थी, आपने बोला कि न तव्हां सिंधी में ॻाल्हाईंदमि। हींअर ॻाल्हि पई थिए त तव्हां चयो त जेके आहिनि से NGOs जेकी प्राइस कंट्रोल NGOs आहिनि उहो पंहिंजो कमु नथियूं कनि, बल्कि पंहिंजा ज़ाती फ़ाइदा ॾिसी करे पंहिंजा बैंक बैलेंस ठाहे करे ऐं आवाम जे लाइ कोई कमु नथियूं कनि। पर तव्हां ताजिर बिरादरी जा तर्जुमान आहियो, ताजिर बिरादरी आवाम लाइ कुझु करे रही आहे? तव्हांखे लॻे थो ग्राउंड ते अची करे पंहिंजनि ई माण्हुनि खे, जीअं चइबो न सफ़ाई अपनी पंहिंजी ज़ात खां शुरू कबी आहे, माना जीअं खोड़ तव्हांजे विच में बि ताजिर अहिड़ा आहिनि जेकी तमामु घणी ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था, या इंक्रोचमेंट जी ॻाल्हि जेकॾहिं कजे त आवाम खे परेशान करण में उन्हनि जा ॾाढा माना हथ आहिनि। ॾिठो वञे इंक्रोचमेंट जे करे बि आवाम परेशान थिए थी, उन्हनि खे कंहिंखे बि ॾियणो आहे पैसा त कमीशन ॾियणा आहिनि, या सेट थियल आहिनि, हफ़्ता सेट थियल आहिनि, महीना सेट थियल आहिनि, त उनजे करे हू आवाम जे मथां छुरी था हलाइनि। त छा इहो तरीक़ेकार सही आहे? इन सिस्टम खे सही न थियणु घुरिजे? देखिए, ये सिस्टम सही हो सकता है, ऐसा नहीं है कि नहीं हो सकता, लेकिन बात यह है कि करने वाला कौन है। गवर्नमेंट ही करेगी ना। गवर्नमेंट अपनी अथॉरिटी को लेती ही नहीं है, क्योंकि अभी आपके मुंह से भी निकला जो बात, जो हकीकत है कि हर एक को दिया जाता है, क्योंकि बगैर पैसा दिए कोई ठेला लगा ही नहीं सकता, कोई इंक्रोचमेंट हो ही नहीं सकती। चाहे वो A को दे, B को दे, C को दे, देना उसने है, उसके बगैर काम नहीं होता। अच्छा, फिर जब नया कोई आता है उस जगह पे, तो थोड़े दिन के लिए जो है वो रिमूव हो रहा होता है इंक्रोचमेंट, और फिर रेट बढ़ जाते हैं। देखिए, फिर एक आजकल एक नई चीज़ है कि जितनी भी बिरादरी की तंजीमें हुई या सोशल वेलफेयर की जो तंजीमें हुई, कराची के अंदर में मिसाल के तौर पे अगर 1000 रक्षों की ज़रूरत है तो हमने 10,000 रक्षे बांट दिए हैं। सही। हर चौराहे पे जो है वो रक्षे खड़े हुए हैं। सबसे ज़्यादा ट्रैफिक के अंदर में इंक्रोचमेंट जो है वो रोड पे इन रक्षों की वजह से होती है। सही। देखिए ना कि जहाँ ज़रूरत जिस चीज़ की है, इसी तरह मोटरसाइकिलों की जितनी ज़रूरत है उससे ज़्यादा है। अब ये जो रोड बन रहे हैं हमारे, जो बसेस के रूट हैं, अगर इस पर सही मानों में बसें चला दी जाएँ, जैसे रेड बसें आई थी, वो भी पूरी तादाद में नहीं चलती, अगर ये चला दी, क्योंकि दुनिया भर में ये होता है कि पब्लिक ट्रांसपोर्ट होती है, तो इसलिए अपनी घर की ट्रांसपोर्ट आदमी उस स्टेशन तक लाता है, वहाँ रोक के। मेन शहरों पे डाउनटाउन के अंदर जो है वो प्राइवेट गाड़ियाँ, मोटरसाइकिलें नहीं होती, वो पब्लिक ट्रांसपोर्ट चल रही होती है। हमारे यहाँ आप देखेंगे जो है ही नहीं इतनी पब्लिक ट्रांसपोर्ट। आप चाहे किसी भी रूट पे चले जाएं, मैं शायर पाकिस्तान की मिसाल दूं, जब R4 चली तो वो कह रहे थे कि सबसे ज़्यादा जो है वो कमाई उधर ही है, और तकरीबन 7 मिनट के अंदर में एक आ रही थी। अब 10 से 12-15 मिनट हो गया एक गाड़ी को, क्योंकि गाड़ियाँ कम कर दी। दूसरे शहरों में वो ले जाते हैं गाड़ियों को, वहाँ से कराची से जैसे हर जगह पे उन्होंने दिखा दिया कि हमने ओपनिंग कर दी है कि जी लाल बसें चल रही हैं। आप लाल बसें मंगवाएं ना। अब यहाँ पे भी जो रूट बना रहे हैं, जो जितने भी बन रहे हैं, इनको आप दिन रात काम करें, फौरी तौर पे आप इनको रूट बना दें, ऑटोमेटिकली आपका ट्रांसपोर्ट सही हो जाएगा। लेकिन हम करना ही नहीं चाहते, क्योंकि जब तक हमें ट्रांसपोर्ट कैसे सही होगा? एक तो इंक्रोचमेंट का मसला है, एक और बहुत बड़ा मसला है जो मैं बोल नहीं सकती, लेकिन उस चीज़ ने भी बहुत ज़्यादा ट्रैफिक को मुतासिर किया हुआ है। कुछ ऐसे हमारे इलाके हैं जो कि हम
जिन इलाकों में हम घूम नहीं सकते, जहाँ पे कुछ ऐसी दीवारें बन जाती हैं जिनको हम जिनकी वजह से हमारे रोड बहुत ज्यादा रोड सिकुड़ छोटे हो गए गए। हैं। मैं देखे ना, अगर पिछले दौर में चली जाएं तो हमारे तकरीबन जो है वो 20-22 हजार दुकानें तोड़ी गई कराची के अंदर में, बेरोजगार किया गया। तो क्या सिर्फ ये दुकानें ही रोडों पे थी या फुटपाथों पे थी? जो सर्विस रोड थे, जो अभी आपने जिनकी बात कही कि जहां पर जल जाते हैं, सर्विस रोड जो खा गए वो, जब फिर वो सर्विस रोड के बाद भी फिर ब्लॉक्स आगे आ गए, तो जो 200 फीट का रोड था वो 100 फीट हो गया, 150 फीट हो गया, 50 फीट हो चले गए। तो क्या कहीं उन पे कोई वो नहीं आता? इसी तरह शाहरा फैसल एक टाइम में बहुत आगे जाके चौड़ा होता था, अब वो छोटा हो गया क्योंकि पहले वो सर्विस रोड था, फिर उसके बाद सर्विस रोड से बन के गेट आ गया। सही। तो देखें ना कि बहुत सारी चीजें होती हैं और फिर उसके बाद अगर हम कोई बात करें तो बात दूसरी तरफ चली जाती है और मामला। लेकिन जब इंसाफ अगर आप कर रहे हैं शहर के लिए, ताजिरों के लिए, तो आप सबके साथ एक ही इंसाफ रखें कि आपने दूसरों के तो शादी हॉल तोड़ दिए और जो यहाँ के शादी हॉल थे जो चल रहे हैं वो आज तक आप नहीं तोड़ सके। देखिए ना कि पार्क आपने खाली करवा दिया, हालांकि वो पार्क के अंदर में भी आज वो जस्टिस साहब कहाँ हैं, कोई उनका नाम लेने वाला नहीं है क्योंकि गलत फैसले थे। अगर कोई अच्छा फैसला जज करता है या कोई भी करता है तो वो जिंदगी भर याद रहता है। सही। जैसे देखें ना कि अभी आप ये आज है या कल थी मेरे ख्याल है, मैं डेट भूल रहा हूँ, कर्नल शेर खान की जो है वो ना अच्छे काम किए ना उन्होंने, तो आज लोग याद रख रहे हैं ना उनको। कारगिल का जो शहीद है हमारा, हाँ। जिसके लिए सबसे बड़ी बात कि मैं कह रहा हूँ शायद दुनिया में एक पहला ये शहीद होगा कि जो किसी और मुल्क ने जो है इसके साथ लेटर भेजा था। इंडियन फोर्स ने जो है वो इनके साथ जब जस्ते खाकी इनका दिया गया पाकिस्तान को, तो उनके साथ एक लेटर भेजा गया कि हम समझे कि कोई बहुत ज़्यादा फोर्सेस हैं पाकिस्तान के उस जगह पे, लेकिन जब हम ने ऊपर आके कब्जा किया तो पता चला कि ये 2 ही सिपाही हैं सिर्फ। सही। इन्होंने इस तरह डिप्लॉय किया हुआ था अपनी गनों को और इस तरह से ये लड़ रहे थे उस जंग के अंदर कि वो ये इंडिया को समझ आई कि कोई बहुत ज्यादा फोर्सेस है पाकिस्तान की, इसलिए उनके जस्ते खाकी के साथ एक लेटर भेजा गया। तो ये पाकिस्तान के लिए और हमारे उस शहीद के लिए एक एजाज की बात है कि उनके साथ एक लेटर गैर ममालिक दुश्मन मुल्क भेज रहा है ना। तो हमारे पास तो बहुत सारी मिसालें हैं, हम दी जाती हैं, लेकिन क्या है कि वो हुब्बुल वतनी, सिर्फ पाकिस्तान के अंदर हुब्बुल वतनी आ जाए ना तो पाकिस्तान कहाँ से कहाँ पहुंच जाएगा। देखें दुनिया, आप कुरान शरीफ के अंदर में अल्लाह ताला ने जितनी नेमतों का जिक्र किया है, सही। मैं कहता हूँ दुनिया में सिर्फ एक पाकिस्तान वाहिद मुल्क है जिसमें ये सारी नेमतें मौजूद है। सही। किसी में एक है, 2 है, किसी में नहीं है, लेकिन पाकिस्तान में सब है। लेकिन एक चीज़ की कमी है जो है हुब्बुल वतनी। अगर मैं कहीं भी बैठ के हम पाकिस्तान के बारे में ज़रा सी बुराई कर रहे हैं तो 10 आदमी हमारे हिमायती बन जाएंगे, और हिमायत की बात करेंगे तो कोई बोले यार पता नहीं तुमने क्या दे दिया, कहाँ हो, पाकिस्तान छोड़ के चले जाएंगे। तो ये गलत है, पाकिस्तान में हुब्बुल वतनी होनी चाहिए। सही, बिल्कुल होनी तो चाहिए। और वो कितने हद तक है, हम जो बात करते हैं उनसे तहां के छा थो लॻे त इहे जेकी ॻाल्हि कनि था इंक्रोचमेंट जा मसला आहिनि पाण वटि, ठीकु आहे, हाणे हो त ज़ाहिर आहे ताजिर बिरादरी जा तर्जुमान आहिनि त हो त, पर तव्हांखे छा थो लॻे त छा इहा बि इहो आम जेको हिकिड़ो रवैयो आहे माण्हुनि जो, जीअं इंक्रोचमेंट थिए थी, अच्छा जेकी लॻाइनि था से बि ग़रीब माण्हू आहिनि, उन्हनि जा बि माना एॾा के वॾा के ताजिर न आहिनि, पर छा ईअं अहिड़े तरीक़े सां के बि बिज़नेस खे शुरू करे ऐं वरी पोइ जेकी ॿिया ख़र्चा आहिनि पूरा करण जे लाइ त आम माण्हू जी जेको आहे गिची ते जेको आहे सो वज़न हुजे, त छा इहो तरीक़ेकार सही आहे? ग़रीब खे मारे रहियो आहे जो मतिलबु आहे न। असल में ॾिसो न, हिकिड़ो माण्हू आहे जेको चोरी थो करे। चोरी छो थो करे? तॾहिं घर में मुंहिंजा ॿार बुख ते वेठा आहिनि, इन जे लाइ मां रस्तनि ते माण्हुनि खे लुटींदो आहियां, फुरींदो आहियां। सही। ऐं पोइ चऊं त इहो लुट मार ते बंदिश न विधी वञे, छो त हुननि जा ॿार बुख था मरनि। बिल्कुलु। त पोइ लुट मार ते बंदिश न विझो, ठीकु आहे न। अहिड़े तरीक़े सां दुनिया जा जेके बि कानून ठहिया आहिनि उन्हनि सभिनी ते बंदिशूं ख़तमु कयो, कानून ख़तमु कयो। सही। इंक्रोचमेंट बि उन्हनि ई ॾोहनि में हिकिड़ो ॾोह आहे। सही। साईं ताजिर बिरादरनि सां तालुक़ु रखनि था, ठीकु आहे, पर ॾोह जेको हूंदो आहे, ग़लति कमु जेको हूंदो आहे, ग़लति ई हूंदो आहे। ग़लति ई हूंदो आहे। छो त तव्हां ॾिसो न, जिन खे चओ था त बाबा इंक्रोचमेंट करे ऐं उते कारोबार कनि, उहे ई माण्हू पंहिंजे घर जे नंढड़े कमरे में वेही करे कारोबार करे सघनि था। मिसाल तौरु तव्हां अगरि प्लास्टिक जूं शॉपर ठाहियो था, बोतलूं ठाहियो था, प्लेटूं ठाहियो था, कमरे में तव्हां 3-4 मशीनूं रखी छॾियो, हर शइ उते ठाहे करे तव्हां सेल कयो जी मार्केट में। इंक्रोचमेंट जी ज़रूरत कहिड़ी आहे? सही। अहिड़े तरीक़े सां तव्हां माण्हुनि खे कारोबार करण जा तरीक़ा नथा ॿुधायो, बल्कि उन्हनि खे करप्शन जे तरफ़ या ग़लति तरीक़नि सां या मुल्क खे ख़राबु करण जे तरफ़
माण्हुनि खे राग़िब था कयो। सही। इहे शयूं न चवणु घुरिजनि। ट्रांसपोर्ट जी तव्हां ॻाल्हि था कयो त ट्रांसपोर्ट में अॼु बि तव्हां ॾिसो ब्रिटिश जे दौर जूं अॼु बि लाइनियूं ट्रेन जूं विछियूं पियूं आहिनि। बिल्कुलु। सॼियूं मोटरसाइकिलियूं बंदि थी वेंदियूं। जेकॾहिं मोटरसाइकिल जंहिं वटि आहे घरनि जे अॻियां ट्रेनूं सभिनी वञंदियूं ऐं सॼी कराची में ॼार विछायल आहे। जंहिं बि ऑफिस में जंहिंखे बि वञिणो आहे उहो ट्रेन ते वेहे 10 रुपया 5 रुपया 15 रुपया चलो 20 रुपया टिकट ऐं ट्रेन में जल्दी वञी पहुचंदो ऐं ट्रैफिक बि ख़तमु थी वेंदी। उन तरफ़ ध्यानु न आहे असांजो, गवर्नमेंट जो ध्यानु बि कोन्हे। सिर्फ़ु इहा छा आहे ताजर बिरादरान जेकी ट्रांसपोर्ट वारी बिरादरान आहिनि उहे तव्हां ॾिसो त सिर्फ़ु मोटरसाइकिलनि ते बंदिश विझण जे लाइ किरोड़े खरबे रुपया त रिश्वत ॾियनि त मोटरसाइकिलनि ते बंदिश विझो। पोइ साईं छा थो थिए त ऐलान थो थिए डबल सवारी ते बंदिश आहे, ट्रिपल सवारी ते बंदिश आहे। पोइ उन्हनि जे मथां एॾो हैवी लोड थो विधो वञे हिकिड़े नंढे आम माण्हूअ ते जो हू बर्दाश्त खां ॿाहिरि आहे ऐं पोइ मजबूर थो थिए बसियुनि में सफ़र करण ते। सही। अच्छा, क्राइम ते घणे क़दुरु कंट्रोल करण जे लाइ डबल सवारी ते बंदिश कई वेंदी आहे या ईअं, पर ॾिठो वञे त उहो ॿिनि मोटरसाइकिलनि ते ॿ ॼणा गॾु अची वेंदा आहिनि ऐं पंहिंजो कमु करे हलिया वेंदा आहिनि। छा ख़्याल आहे तव्हांजो? ईअं ई आहे न? देखिए मतलब एक मोटरसाइकिल वाले ने अगर किया है तो आप सारों को क्यों तंग कर रहे हैं? नहीं है ना। सही है, इस तरह गाड़ियों में भी फायरिंगें हुई हैं, ऐसा नहीं है कि गाड़ियों से फायरिंगें नहीं, नहीं लेकिन हुई वो हैं। आजकल दो मोटरसाइकिलें लेके आते हैं। आप देखें सीसीटीवी की बहुत सी जगह पे रिकॉर्डिंग्स आई हैं। अब फिर देखें ना कि अभी आपने इसमें कहा लॉ एंड ऑर्डर पे मामले में, तो 12-13 के अंदर में जब शोएब सिद्दीकी साहब थे, फिर उसके बाद चेंज हुए, तो हमें गवर्नर हाउस में वजीर आला उसमें कमिश्नर ऑफिस के अंदर में कमांड एंड कंट्रोल का सारा दिखाया गया कि ये इतने कैमरे आ रहे हैं, इतने करोड़ के कैमरे आ रहे हैं, ये कैमरे हैं कि ऐसा है कि गाड़ी के अंदर में बैठा हुए के फोटो तक बना लेंगे, नंबर आ जाएंगे। सही। तो वो कैमरे कहाँ गए? क्यों नहीं आया आज इतने सालों तक? और अब भी जो लग रहे हैं सिर्फ चालान के लिए आ रहे हैं ये कैमरे। इन कैमरों से आप जराइम को नहीं कंट्रोल कर सकते। दुनिया भर में ये तो नहीं ना कि जी लॉ एंड ऑर्डर के लिए अलग कैमरे होंगे, चालान के लिए अलग कैमरे होंगे, एक ही चीज के कैमरे होंगे, वही पुलिस देख रही है ना, उसी से आप हर चीज कर सकते हैं। 6 माह में 34,000 मोटरसाइकिल चोरी के वाकयात हुए 6 माह में। अच्छा, वो चोरी हो के जाती का, या मोबाइल देखिए स्नैचिंग, निकलते फिर भी उसमें वही फोर्सेस के लोग हैं। कहीं ना कहीं वो इन्वॉल्व जो है वो आप अगर देखेंगे ना तो आपकी जान पहचान होगी तो आपकी चीज आपको जल्दी इजीली मिल जाएगी। मतलब बात हमारे यहाँ ये है कि कोई पकड़ नहीं रहा। अच्छा, फिर पकड़ लेता है, पुलिस वाले ऐसे नहीं है कि नहीं काम करते, सजा नहीं मिलती। पाकिस्तान में जिस दिन सजा मिलना शुरू हुई ना, सही मानों में सजा, कोर्ट ने अपना काम शुरू कर दिया, सजा सही, तो ऑटोमेटिकली जराइम कम हो जाएगा। हमारे यहाँ क्या, मुझे पता है कि मैंने जुर्म किया, मैं पैसा दे के छूट जाऊंगा। सही। अगर थाने से नहीं छूटूंगा तो कोर्ट से छूट जाऊंगा। पता मुझे है कि मैंने या तो यहाँ पे 100 रुपए में नहीं तो 1000 रुपए में बाहर आ जाऊंगा। अगर ये सिस्टम हमारा सही हो जाए ना, जैसे दुनिया भर में देखिए, अब पहले क्या था कि हम मिसाल देते थे दुबई की, अब हम मिसाल देते हैं कि मोटरवे की। मोटरवे पे क्यों कानून आप पाकिस्तानी सही चलाते हैं? क्योंकि वहां फौरी तौर पे चालान हो जाता है, आपको बेल्ट भी लगानी है, सब कुछ करना है। अब तो हमारे रोड्स पे भी हो रहे हैं, रोड्स पे भी हो गए, लेकिन इतना अभी भी नहीं है क्योंकि बहुत सारे जो है वो रोडों पे नहीं है कैमरे। लेकिन उन कैमरों पे भी सिर्फ कार के लिए और उसके लिए है, अपना मोटरसाइकिल के लिए। आप हैवी ट्रांसपोर्ट पे क्यों नहीं है? हैवी ट्रांसपोर्ट के भी चालान करें ना आप, उनके लाइसेंस चेक करें। सही। उनके लाइसेंस नहीं है, नंबर नहीं है, वो पता नहीं एक गाड़ी के नंबर, कार का नंबर लगा के चल रहे हैं, या अंदरूनी सिंध में कोई और चल रही है, बलूचिस्तान में कोई और नंबर चल रहा है, उसका कराची में भी चल रहा है। आप ये बाकायदा सब चीज़ें चेक करें। और फिर अगर देखेंगे हम तो पता चला कि किसी न किसी की जो है वो एक अफसर के, किसी के भाई की है, किसी के दोस्त की है, या खुद की उसकी है। ट्रांसपोर्ट, हैवी ट्रांसपोर्ट में आपको मिलेगा ही वही, इसीलिए चालान नहीं होते। हमारा ट्रांसपोर्ट का मामला ख़राब है सारा। ट्रांसपोर्ट। अच्छा, वैसे एक बात है, देखिए अब इधर एक चीज़ मैं अपनी तरफ से कहना चाहती हूँ, जैसे हम लोग ना इंसाफ पसंद नहीं है इतने। बिल्कुल। जैसे आप हैं तो आप अगर आप ताजरों पे कोई बात होगी, वो ज्यादती कर रहे हैं आवाम के साथ, या वो कुछ गलत काम करे, जैसे उन्होंने कहा इंक्रोचमेंट गलत है, बिल्कुल सही है, गलत हम भी कहते हैं, लेकिन आप भी कहते हैं, लेकिन कंडेम आप लोग करने लगते हैं। अपनी ताजिर बिरादरी को सपोर्ट करने के लिए आप कहीं ना कहीं से दलाइल लाएंगे कुछ हद तक उनका केस लड़ने के लिए। नहीं, देखिए एक चीज जैसे अब मैं अपनी बात, ये जो है उस्ताद हैं या इनका जिस फील्ड से ताल्लुक है, तो अगर उस्तादों पे कोई बात आएगी कि वो तालीम के निज़ाम को सही तरीके से नहीं चला पा रहे, बच्चों को उस तरीके से नहीं एक अच्छे तरीके से ग्रो कर पा रहे, या उनके तशद्दुद से बच्चे ज़हनी मरीज हो रहे हैं,
या ऐसे बहुत से उस्ताद हैं ना, तो लेकिन जब बात आएगी तो उस्ताद अपने तौर पे अपने आप को प्रोटेक्ट करने की बात करेंगे, लेकिन हम लोग जनरली इंसाफ पसंद नहीं होते कि अगर जिस फील्ड से मेरे अंदर भी अगर ऐसी कोई काली भेड़ें हैं हमारे बीच में तो हम उनको एड्रेस करें, उनकी बात करें, लेकिन हम लोग अपना केस लड़ने शुरू हो जाते हैं। यही गलत है ना। देखिए अगर मैं जैसे आपने कहा ना अच्छा, ताजिरों के, हम ब्रेक पे चलते हैं, जी। उसके बाद इस डिस्कशन को कंटिन्यू करेंगे। नाज़रीन, नडी साई वठूंदा साई वठण भी ॾाढी ज़रूरी हूंदी आहे, पोइ मोटी था अचूं।